करमपुर भरिसां करमपुर थाने जी अदा इंडस हाईवे चीज़लाबाद लाड़ो वटि चाचड़ बिरादरी तरफ़ां रोड ते अली शेर चाचड़, अब्दुर्रहमान चाचड़, रईस वसायो चाचड़, ख़ान मोहम्मद चाचड़ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में लॻल धरणो ख़त्म थी वियो आहे। DSP कंदकोट अब्दुल हमीद पावर, SHO करमपुर ख़लील रिंद मुज़ाहिरीन सां कामयाब ॻाल्हियूं करे 3 कलाकनि खां जारी धरणो ख़त्म कराए ट्रैफ़िक खे वञणु ॾिनो। मूवी वारिस मुज़ाहिरीन जो चवणु हो त 3 हफ़्ता पहिरियां नामालूम जवाबदारनि पारां असांजे नौजवान दोस्तमन चाचड़ खे मच्छी जे फार्म तां चौकी दौरान अगवा कयो वियो हो, जंहिंखे हिन वक़्त ताईं हद जी करमपुर तोड़े ज़िले कश्मीर कंदकोट पुलिस हथियारबंदनि खां बाज़ाब न कराए सघी आहे। DSP कंदकोट ऐं SHO करमपुर असांखे इहो यकीन ॾियाए रोड खोलारायो आहे त असांजे मुगवी नौजवान दोस्तमन चाचड़ खे कुझु ॾींहंनि में बाज़ियाब कराए वेंदो। आख़िर में वारिस मुज़ाहिरीन चिताव ॾींदे चयो त पुलिस जेकॾहिं असांजे मुगवी नौजवान खे तुर्त हिफ़ाज़त बाज़ियाब न करायो त कुझु ॾींहंनि बाद संदन बाज़ियाबी लाइ वरी ॿीहर रोड ते धरणो हयो वेंदो। धरणे दौरान जमात इस्लामी सिंध जे अॻुवान मौलाना अब्दुल हफ़ीज़ बिजाणी, मुगवी वारिस मुज़ाहिरीन ऐं करमपुर पुलिस जो वधीक छा चवणु हो, अचो त ॾिसूं था हिन तफ़सीली रिपोर्ट में। निहायत अफ़सोस सां चवणो पवे थो त दोस्तमन चाचड़ खे तक़रीबन 1 महीनो थियण वारो आहे, हिन जे बावजूदु जेको आहे बाज़ियाब न थी सघियो आहे। अॼु उनजे वारसनि ई धरणो आयो आहे। असां ख़ासि तरह SP जैकाबाद खां, SP कश्मीर खां ऐं DIG लाड़काणे खां IG सिंध खां मुतालबो कयूं था त फौरी तौर ते खेसि बाज़ाब कयो वञे। रोज़ानो अगवा थी रहिया आहिनि। छाजे लाइ अगवा थींदा? असांखे हैरत आहे त हिते अगवा जो कारोबार शुरू थी वियो आहे। माण्हू अगवा थींदा ऐं हुनखे 4 पैसा पुलिस वारा ॾेई करे बाज़ियाब कराइनि था। असां सम्झूं था त हीउ जेको सिलसिलो आहे अगवा जे रोज़ वारो सिलसिलो इहो ख़तमु थियणु खपे ऐं फौरी तौर ते दोस्तमन खे बाज़ियाब करायो वञे। ऐं असां ख़ासि तरह IG सिंध खां बि इहो मुतालबो कयूं था त असांजे ज़िले कश्मीर खे को ईमानदार, को हिमत वारो, को जुरत वारो SP मिलियो जेको अमन कराए सघे, जेको माण्हुनि खे सुकून ॾेई सघे। असांजे ज़िले में त रोज़ अगवा जो कल्चर डेवलप थी वियो आहे। असां हिन कल्चर जी मज़म्मत कयूं था ऐं दोस्तमन चाचड़ जे फौरी बाज़ियाबी जो मुतालबो कयूं था। असांखे दोस्तमन जे लाइ SHO चयो हुयो, अॻे में सरवर ॿुड़ो हुयो, चए 2 ॾींहंनि में मां तव्हांखे ॾींदुमि। 2 ॾींहंनि खां राति जो बदिली करायूं हलियो हुयो। वरी हिते आयो आहे रिंद बि 2 ॾींहंनि जो रोज़ चए थो 2 ॾींहं 2 ॾींहंनि खे हिन वक़्तु महीनो थी रहियो आहे। असांजो इहो मुतालबो आहे त असांखे दोस्तमन आज़ादु कराई। इहो न थियो त वरी 2 ॾींहंनि खां पोइ असांजो धरणो जारी रहंदो। ठीक है, तो पाण के पाण रोड ते झरियूं खणी रोड बंद करे बाहि ॾींदा। अरे भाई सब जो कम आ चुकी है। जो तो दिया ए महीनो थी वियो आहे। सरकारी बुला दोस्तमन आज़ादु कराए ॾिनो वञे, न त सुभाणे असांजो धरणो जारी रहंदो। असां न त पाण खे पेट्रोल वारे बाहि ॾिनी वेंदी। पहिरियों त असांखे उन्हनि जे धाड़नि जे हाईडाउट जी ख़बर पए, जीअं ख़बर पवंदी इंशाल्लाह पहिरां रेड करे इंशाल्लाह अॻे बि बाज़ियाब कराइण, हाणे बि कराईंदासीं। हाणे बि ॻोठाणनि जी महिरबानी जो असांजी ॻाल्हियूं मञी विया आहिनि। इंशाल्लाह जल्दी